औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम आबादगार भाइरो। आऊं आहियां मेज़बान सईद अब्दुल मजीद मुसवी, एग्रीकल्चर ऑफिसर, डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन ऑफिस सखा डिवीज़न। ऐं भाइरो ही प्रोग्राम हुकूमत सिंध ज़रई तौसीक़ खातो ICT सब सेंटर सखर जी तरफ़ां हर अरबा जे ॾींहुं आबादगार भाइरनि जे लाइ नशर कयो वेंदो आहे, जंहिंमें असां कंहिं न कंहिं मौजूद महिमान ऐं ज़रई माहिर खे दावत ॾींदा आहियूं त हू इन प्लेटफॉर्म जे ज़रिए आबादगार भाइरनि खे ज़राअत बाबति बहितर खां बहितर मालूमात फ़राहम करनि। बख़ूबी वाक़िफ़ आहियो त अॼु हिन जदीद दौर में ज़राअत में मुख़्तलिफ़ तब्दीलियूं अची रहियूं आहिनि ऐं जंहिंजे लाइ उन मुख़्तलिफ़ मसइला बि जनम वठी रहिया आहिनि ॾींहं ब ॾींहुं, जंहिंजे लाइ असांखे कंहिं न कंहिं ज़रई माहिर जी सहायता लाज़मी ज़रूरी आहे। अॼु असां सां जेके ज़रई माहिर गॾु आहिनि, जेके तारीफ़ जा मोहताज न आहिनि, साईं जन पहिरियों बि तव्हां सां हिकु निशिस्त करे चुका आहिनि। साईं जन जो तारुफ़ मोहतरम जनाब अब्दुल सत्तार सोलंकी साहब, पाण डायरेक्टर काटन सखर डिवीज़न आहिनि ऐं अॼु हिन सूरत हाल अॼुकल्ह जी जेकी सूरत हाल हले थी पई काटन जे हवाले सां, उन हवाले सां साईं जन तव्हां सां मज़ीद गुफ़्तगू कंदा। सो बिना के ताख़ीर जे मां साईं जन जो शुक्रगुज़ार आहियां कि साईं जन पंहिंजी क़ीमती मसरूफ़ियात खे बाला ताक़ रखी हिन प्रोग्राम में शरीक थिया ऐं बिना के ताख़ीर जे मां ई प्लेटफॉर्म साईं जन जे हवाले कंदुसि। अस्सलाम वालेकुम। महिरबानी साईं जन जी, हिन प्रोग्राम जे तवसुल सां इहा असां जेको प्रोग्राम कयूं पिया तमामु सुठी ॻाल्हि आहे। तो सभई जेके अदा जेको कुझु ॼाणनि था त कुझु दोस्तनि जे हवाले कंदा आबादगारनि खे, त इहा बहितरी थींदी। असुल आबादगार फ़सुल ते मथां बीठो आहे, उहो हर सूरत हाल हर शइ ॾिसे थो। जॾहिं हू मुआइनो करे थो त जेकॾहिं मुआइनो नथो करे त को बसर उहे रिज़ल्ट न अची सघे ऐं उनखे थोरी जांच पड़ताल करे। असां हिकिड़ो IPM जो प्रोग्राम हूंदो आहे, उन में इहा आहे ॻाल्हि त असूल त सिहतमंद फ़सुलु पोखणो आहे। सिहतमंद फ़सुलु पोखणो आहे। हाणे सिहतमंद ज़ाहिर आहे त ॿिज हूंदो, वक़्तु हूंदो, मुंद हूंदी, मौसम हूंदी ऐं गर्मी सर्दी हूंदी, उन खां सवाइ ज़मीन हूंदी, वरी आहे खेड़ तरीक़ेकार ऐं उहो बि उन सां शामिल आहे। वरी उन खां सवाइ आहे एरिया, त हीअ जिन्स हिते कामयाबु वेंदी, हिते न वेंदी, हिते सुठा रिज़ल्ट ॾींदी, हीअ थधि जी आहे, हीअ गर्मी जी आहे, हीअ विचोली आहे, कहिड़े हिसाब सां आहे। तो उन जे लाइ इहे सभु शयूं सोचे करे वरी उहा हुन अधे आबादगार खे ख़बर हुजणु घुरिजे त ॿिज मुंहिंजो केतिरो कदु कंदो, जेको मां हणां थो ॿूटो मुंहिंजो कदु केतिरो कंदो, मोकर केतिरी कंदो या वल केतिरी हणंदो, कहिड़ो बि मिसाल जेका ॿिज आहे, त उन हिसाब सां उहो वरी ॿिज हणंदो। वरी ॿिज ॾिसंदो त थुल्हो आहे, मोटो आहे, कीअं आहे, त केतिरे कीअं कजे मूंखे लाभ सुठो मिले। हाणे इहो अची वियो त सिहतमंद फ़सुलु पोखणो आहे, बीमारियुनि खां नापाक हुजे, उन खां सवाइ जेको ख़ालिस हुजे। अच्छा, उन खां पोइ आहे उन जो लगातार जाइज़ो वठणो। हाणे लगातार जाइज़ो इन ई ॻाल्हि ते आयासीं त जेको अधो आबादगार फ़सुल खे ॾिसंदो, लगातार जाइज़ो वठंदो, त उन ते खे ख़बर पइजी वेंदी
त मुंहिंजो फ़सुलु सड़े थो, खुराक जी कमी आहे, जीत ॼणियूं आहे, या कंहिं कहिड़ी बि शइ जो हुन ते हमिलो आहे, आबह जी छा सूरत हाल आहे, त उनखे छा ॾियूं, या जीतनि जो जीत वग़ैरह जेके बि आहिनि, त इहो आहे जाइज़ो वठिणो। का दड़ी हेठां मथे आहे, सुके थो फ़सुलु, के उनखे ज़रूरत आहे छा जी, छा थो घुरे। भाई जेकॾहिं अधे हिक खे नथी सम्झ में अचे त पाड़े ओड़े जो अधो पुराणो आहे, जा 5 आबादगार वेही हिक ॿिए सां सलाह कंदा न, इन में करण में कहिड़ी ॾोह आहे। पर जे न आहे हिक ॿिए सां सलाह, त पोइ पंहिंजे हथ जा आधा फील्ड असिस्टेंट आहे, एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे, उहा हर वक़्तु हाज़िर आहे, पंधु परे आहे कोन। या तव्हांजी मोबाइल खीसे में आहे, नंबर तव्हां पंहिंजे हथ जे खां वठी छॾींदव, उनखे जेको आहे सो ॻाल्हायो आहे, हीउ जेको आहे सो मसइलो आहे, या तव्हां मुआइनो करे वञो, या वरी असांखे सलाह मशवरो ॾेई वञो, त महिरबानी थींदी। इहो गॾिजी सॼी कम खे ज़रूर बि हलाइणो आहे। इन खां सवाइ जापो जेको आबादगार जो न आहे, मुल्क जो न आहे। अच्छा, ही थियो सेहतमंद फ़सुलु पोखणो आहे। उन खां पोइ आहे उनजो जाइज़ो वठिणो, त भाई फ़सुलु भल ते हलियो थो वञे, वाध न थो करे, ॿिया केतिरा मिसाल थी विया। जे मिसाल आहे मींहं जे मौसम में पाणी बीहजी वियो, त असां छा कयूं, ऐं करिणो त आहे न कुझु त करिणो न। अच्छा, आबादगार खे अर्ज़ु आहे त जेको हुन वटि उन वक़्तु अवेलेबल आहे, उन शइ खां कमु वठे। मिसाल आहे पाणी बीठो आहे, त अधो ॿ टे खॾा हणे, आबादगार खॾा हणाए, खॾा हणाईंदो त कुझु न कुझु पाणी उन में हेठि बि वेंदो, ऐं उन खां वठी हेठि सतह ते बि हली वेंदो। जेकॾहिं उनखे सहूलियत आहे, पंप वग़ैरह अथसि, त उहो जेको आहे सो पंपिंग कराए ॿाहिरि कढी थो सघे, या वरी किथे ढोरा वग़ैरह आहिनि, त उन्हनि जेको आहे सो पाणी मोकिले था सघनि। डंडूं ढोरा हूंदा ई इन जे लाइ आहिनि, त पाणीअ जे वाध जे करे, किन सबबनि जे करे, बरसाति जे करे, जेकॾहिं पाणी असांजो घणो थी थो वञे, त असांजूं जेके डंडूं ढोरा आहिनि, त उन्हनि में हलियो वञे पाणी। हाणे जेको डंड वारो आहे, लटकणी बीह रहे त अदा न हेॾे पाणी न छॾियो, इहो ग़लति कमु, इहो कमु ग़लति आहे। ऐं उहे आहिनि इन शइ जे इस्तेमाल जे लाइ, हा भाई उन में मच्छी खणनि था, ॿिया शयूं खणनि था, त उहा बहितर आहे, सुठी आहे। हलो अचूं था मौज़ूअ ते। पर कहिड़ी बि शइ हुजे आबादगार जी, उन में इहा ई शइ करणी आहे, त अर्ज़ु कयोसीं त सिहतमंद जिन्स, उन खां पोइ जाइज़ो हुनजो वठिणो, उन खां पोइ आहे त दोस्तनि जो तहफ़ुज़ करिणो आहे। दोस्त केरु आहे? मिसाल आहे, दोस्तनि जो तहफ़ुज़ करिणो आहे, जंहिंमें जीत बि अची था वञनि, ढोर बि अची था वञनि, माण्हू बि अचनि था, ॿियूं बि शयूं केतिरियूं कुदरत जूं नेमतूं आहिनि, जेके असां कुझु ॾिसी सघूं था, कुझु नथा ॾिसी सघूं। के आबादगार महसूसु करे था सघनि, के कुझु घटि था करे सघनि। जंहिं मिसाल हिकिड़ो चइबो आहे त बाबा हिते आहिनि कुआ, तव्हांजे अनाज में आहिनि, गोदाम में कुआ, पर उते तव्हां ॿिली बि ॾिठी,
तव्हां छा कयो तव्हांजो ॾिठो त कुआ त भॼी आहे पर ॿिली ॾिठव तव्हांजे त भेण ही खाई ऐं हेॾो दुश्मन हेड़ी थी वई आहे नुक़सान ई सॼो इन करे हाणे दोस्त छा कंदा अणवाक़ुफ़ दोस्त उहे छा कंदा ज़हर मिलाए ऐं उते उनखे ॾींदा ॿिली उहो ज़हर खाई वेंदी हाणे जेके वरी ॾिसंदा त उतां कुआ बि खाधो आहे ज़हर कुझु कुआ बि मरी वेंदा बाक़ी जेके कुआ बचिया त उन्हनि ते कंट्रोल कहिड़ो कंदो खाइनि था जीत जीतनि खे खाइनि था असांजे फ़सुल खे अहिड़ा आहिनि जीत जेके जेको आहे फ़सुल खे नथा खाइनि जंहिं हिकिड़ी ॻाढ़ी टिनणी आहे उहा तव्हांजा जेको आहे माले वारा जीता वग़ैरह खाईंदी आहे तमामु घणा आहिनि उन खां अंग्रेजीअ में क्राइसोपा असां चवंदा आहियूं उहो जेको आहे अलाए केतिरा जेको आंडा आना जेके जीतल आहिनि था उहे खाइनि था जीतनि खे सिधो खाइनि था वरी जीअं तव्हां चवंदा आहियो या असां गॾिजी चवंदा आहियूं नंढड़े चवंदा हुआसीं त बाबा हिन खे हथ न लाइ हीउ जेको अथई जेको आहे बीबीअ जो घोड़ो थी हीअं करे जेको आहे वेहंदो राति जो जीत पकिड़े ऐं खाईंदो हुयो हाणे उहो बि रुॻो जीत थो खाए पर अणवाक़ुफ़ माण्हू छा थो करे उहो अचे थो फ़ाइदे वारा जीत ॾिसे थो उन्हनि खे छा थो करे ज़हर हणे थो त साॻिए वक़्तु जीअं मां तव्हांखे मिसाल ॾिनो कुअन ऐं ॿिले वारो अहिड़े नमूने सां असांजा जेको फ़ाइदे वारा उहे नाज़ुक तबियत में उहे अॻु में उहे मरी था वञनि हाणे जॾहिं उहे मरी था वञनि त इहो साओ मालु आहे या अछीमख आहे या ॿियूं शयूं आहिनि त इहे कंट्रोल में पोइ कीअं ईंदियूं ॿियो आहे त हर शइ के गर्मीअ में जीतनि जी वाधि थींदी आहे के घुट में जीतनि जी वाधि थींदी आहे कंहिंजी ख़ुश्कीअ ते थींदी आहे कंहिंजी जेको आहे हुन हिसाब सां कुदरत जो निज़ाम आहे सॼो असां ख़तमु नथा करे सघूं पर हुन ते थोरो कंट्रोल करे सघूं था अच्छा हाणे जेकॾहिं जेको आहे सो असांखे ख़बर पइजी वई त सिहतमंद फ़सुलु पोखियोसीं उन खां पोइ जेको आहे सो लगातार जाइज़ो वरितोसीं वरी छा कयोसीं त असांखे दोस्तनि जो तहफ़ुज़ करणो हाणे जॾहिं दोस्त माना इहे दोस्त जीतनि दोस्त माण्हू बि आहिनि जानवर बि आहिनि तव्हांजो फ़सुलु आहे कहिड़ो बि जानवर आहे तव्हांजे फ़सुल में कंहिंखे ॿिए माण्हू खे
ॿिनि क़िस्मनि जा जीत जेको आहे तव्हां गॾु रखो, मुख़्तलिफ़ क़िस्मनि। मिसाल आहे, तव्हां केवल रखी, उॾई रखी, त तव्हां रखंदव त तव्हां ॾिसंदव त कहिड़ो कुझु अर्सो हुनखे कलाक खनि छॾे ॾियो। जहिड़ा त तव्हां छॾियो, उन में कंहिं बरनीअ में बंदि करे पोइ तव्हां कलाक खनि हुनखे छॾे ॾियो। तव्हां ॾिसंदव त जेको जीत खे खाए थो, ही हिन खे थो खाए, ही हिन खे। सवले में सवलो आसान आहे दोस्तनि। त जॾहिं इहे पाण ॾिसंदो अधो आबादगार पाण ई ॾिसे त उन में शइ जेको उहा महारत हासिलु कंदो, त उहो शइ जेको आहे माहिर थी वियो। हलो अचूं था साईं, हिन महिल फ़सुल हिन हथ ते इलाही ॻाल्हियूं करे वियासीं। हाणे आहे फ़सुल आहे हिन हथ ते गोगड़ा ऐं गुल आहिनि। कुझु माशाला जेके सुठा आबादगार आहिनि, उन्हनि जा सुठा गुल करे बि आहिनि, पर कुझु जेको आहे सो फुटियूं टिड़ियूं बि आहिनि। ख़ासि करे असां ॻाल्हि कंदासीं हिते उत्तर सिंध जी। बाक़ी त लाड़ सिंध ऐं ओॾां जेको आहे सो घणे क़दुरु जेको लही बि वई हुन मार्केट पहुची बि वई। हाणे हिन जे लाइ उन लाइ आहे त उन्हनि जो पाणीअ जो, जीतनि जे हमले जो कहिड़ी बि शइ नुक़सान ॾिए थी त उन्हनि जी जेका नज़रदारी कई वञे। मां वरी बि अर्ज़ु कयो हुयो त असांजी आहे कानपुर डिस्ट्रिक्ट स्पेशली हाणे ख़ैर सां ॾाढा माशाला डंग कारक लॻियूं पियूं आहिनि। हर 3 एकड़ में को न को जेको आहे खजीअ जो वण आहे ऐं माशाला सुठा जेके पखी अची विया आहिनि, जेके हुन में फ़सुल में वेठा आहिनि, जेको जीत ॼणियूं चूंडे खाई वञनि था। पर किथे किथे जेको किथे कमंदा या जेकॾहिं जोर आहे ऐं ॿूसट आहे त उते थोरो थोरो हमलो अछिमख जो आहे। उन लाइ अॻ में असां तव्हांखे अर्ज़ु कयो हुते निम जेको आहे सो 3 किलो कुटे ॾॾर करे काढ़े ऐं उनखे उन में जेकॾहिं तव्हां वटि ट्रू आहे त उन जा बि 2 किलो खनि विझी छॾियो या 1 किलो विझोसि, सरफ जी पुड़ी विझोसि, पोइ तव्हां छाणे ऐं उहो तव्हां एकड़े लाइ माना तव्हांजो स्प्रे जे लाइ तयारु आहे। हाणे तव्हां उहो बि कयो, उन सां जेकॾहिं गॾु तव्हां मिक्स कंदव, ख़ासि करे जिते कमज़ोर ॿूटा आहिनि, 100 ग्राम NPK, हिकु टांकी जेका आहे 20 लीटर जी आहे, त उन में 100 ग्राम NPK तव्हां हुन में विझो त तव्हांजो गोगड़ो बि भरिजी वेंदो, हुनखे जेको आहे सो हर तरह जी जेका आहे सो खुराक मुयसरु थी वेंदी डायरेक्ट। अॻ में शिदत गर्मीअ जी हुई, जेका असां फोलियर स्प्रे घटि पिया करे सघूं ताक़त जा, छो जो 2-3 कलाक जेको आहे सो कुझु जेका बि शइ रहे कुझु पन ते रहंदी त न जज़ब कंदो। त हिन महिल कुझु थधि बि पवे थी, ॾींहं थधा बि थी पिया आहिनि, त हिन महिल असां इहे जेके फोलियर स्प्रे बिल्कुलु करे था सघूं वाध वेध जे लाइ, जीअं फ़सुल में वधीक पैदावार खणो। अच्छा, उन सां गॾु 100 ग्राम चयोसीं NPK, उन सां गॾु बोरिक एसिड दोस्तनि खे गुज़ारिश आहे उहो ज़रूरु बि जेका आहे सो 10 ग्राम फी टांकीअ ते इस्तेमालु कनि। तव्हांखे जेकॾहिं ॿियो किथां नथो मिले
विटनरी दुकाननि तां तव्हांखे मिली वेंदो आहे बोरिक एसिड जे शेप में। माना जॾहिं ॿूटे में बोरान जी डिफिशियंसी ईंदी त तव्हांजा गुल छणंदा आहिनि। ऐं हिन महिल दोस्तनि जी तमामु तव्हां घणी आहे त असांजा गुल था छणनि। कहिड़ो मसइलो आहे? त ख़ासि करे जेकॾहिं असांजी खुराकी जो घटि आहे, छो जो असां वटि ख़ासि करे हिन महिल पाणी दरिया में त आहे पर ज़मीन में घटि आहे, मथां घटि आहे, काॾे थो वञे कीअं आहे चए पर मुनासिब मिक़दार में आबादकार वटि कोन थो परे। किन वीचारनि सोलर हणाया आहिनि त किथे वरी जेको आहे हुननि वटि पंहिंजा टिकटिक आहिनि, जेतिरो वस आहार फसल काहे चुका आहिनि। सो उन जे लाइ अर्ज़ु आहे त फी टांकीअ में बोरिक एसिड जेको आहे सो हुनखे मिलाए उन में महल में बिल्कुलु हणनि ऐं कोशिशि कनि त शाम जो स्प्रे थिए त वधीक बहितर आहे। अच्छा, ॿी मां आई गुल जी ॻाल्हि। अच्छा, इहो गुलनि छणण जी ॻाल्हि। हाणे गुल छणे तमामु घणो जेको गुल थो छणे, लॻ जे करे जॾहिं ॿूटे गुल में लॻ ई न थींदो त असांजो उहो जेको दाणो ठहंदो कीअं, फ्रूट काॾों ठहंदो? कहिड़ा बिजी त जॾहिं हुनजे गुल ते घुमनि फिरनि था त नर ऐं माद में उहे जेको घुमनि पिया त उहे पंहिंजो हुन ते घुमण सां इहो लॻ जो मल थी पियो वञे। हिन महिल असां वटि माखी कान्हे, माना पॉलिनेट। अच्छा, माखी आहे या ॿिया बि केतिरा ई ॿूटा आहिनि, पोइ जीता आहिनि, उहे जेको सो असांजे जेको आहे लॻ जी अमल में बहितरीन खां बहितरीन किरदार अदा कंदा। हाणे अफ़सोस जी इहा ॻाल्हि आहे त असां वटि पॉलिनेशन जी फसल में हर फसल में तमामु वधि में वधि घटिताई आहे, जंहिंजे करे असांजी पैदावार तमामु घटि थी अचे। जेके क्रॉस पॉलिनेटेड ॿूटा जे अदन न सम्झी हुजे ॻाल्हि त बाबा हिक गुल में नर माद बि थींदा त के वरी ॿूटा ई नर या मादी हूंदा। जेकॾहिं उनखे हिन महिल खची हुई, नर ॿूटो जुदा हो, मादी जुदा हुई, जॾहिं तव्हां जेको आहे नर मोच पिड़ी पटे जेकॾहिं मादीअ खे मुनासिब तारूं ॾिनियूं तॾहिं त उहा फरी नहीं साईं। तव्हां चवंदा हुआ इहा जंगल एरिया आहे पर उहा जेको आहे पाण खे ॿ टे ॾोॾा झलियूं बीठी आहे। ॾोॾा त झलियूं बीठा, हिकिड़ा खसी हूंदा आहिनि बि सही हूंदा आहिनि, उहे इन जे करे त जीत हुतां अची ऐं हुते आया, या लॻो जेको आहे हवाए वसीले उहे जेके आहिनि सो ज़रात नर जा जेके आहिनि सो उते चिंबड़ी पिया, उहे जेको आहे कामयाबु थी विया। सो हाणे ख़ासि करे जेके फसल असांजा क्रॉस पॉलिनेटेड आहिनि उन्हनि में ख़ासि करे तमामु घणे में घणो जेको आहे जेको मां पाण जेको आहे हक़ीक़त आहे ऐं 100% मां इहा ई ॻाल्हि कंदुमि त पॉलिनेशन जे करे मसइलो, छो जो असांजा फ़ाइदेमंद जी त बि घणी क़दुरु मरी आहे, पर असांजी माखी जेका आहे उहा पॉलिनेटर्स हुई। उन खां सवाइ एतिरियूं असां वटि सहूलियतूं कोन्हनि के जेके मुहैया थी सघे। इहो हाणे जीअं ॿुधिबो आहे त बाबा फलाणे मुल्क में जेको आहे सो गाॾी काई विया दादा जेको आहे सनफ्लावर जो हुयो जेको आहे सो फसल हुयो, उते माखियूं रखियूं, वरी जेको आहे पॉलिनेशन करायूं, वरी ॿिए थियूं, वरी उन्हनि चार्ज कयो, सम्झो। तो असांखे हिते हिन महिल
इन स्टेज ते अचे पता है त हिन महिल सख़्त ज़रूरत आहे इन शइ जी पॉलिनेटर्स जी। पॉलिनेटर्स ॿिया त न तव्हांखे ख़बर हूंदी इहो घोर वग़ैरह आहे जेको आहे तबाह थी वियो छाजे करे तबाह जेको आहे स्प्रे जे करे। मां दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे ख़ासि करे इहो अर्ज़ु कंदुमि त माहौल खे जेके असां में दोस्त जेके बि आहिनि उन्हनि जो तहफ़ुज़ थिए त बहितर। वधीक ॻाल्हियूं त घणियूं आहिनि संगत जो जेको सुवाल हुजे या ॿी का ॻाल्हि हुजे त असां हाज़िर आहियूं। बाक़ी आहे त हिन महिल पाणीअ जो ख़्यालु कयो फ़सुलु छा थो अचे ज़रूरत आहे उहो बि ॾियोसि ऐं आख़िर में महिरबानी करे इहो सॉल्यूशन जेको मां चयो अर्ज़ु कयो त इहो तव्हां स्प्रे कयोसि का ज़रूरत न आहे ॿी कंहिं शइ जी सम्झ ऐं उन सां तव्हांजो फ़सुलु बि बचंदो माहौल बि जेको आहे सो बहितरु रहंदो ऐं तव्हांखे कंहिं क़िस्म जो नुक़सानु न थींदो। बाक़ी दोस्तनि जो जेको चवणु आहे उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे पर तव्हां करे ॾेखारियो जेकॾहिं नुक़सानु थिए न थींदो दोस्त चवंदा फलाण टीर मटीर पर न नुक़सानु बिल्कुलु न थींदो हिकिड़ो तरीक़ेकार सही सां करे हा जेकॾहिं न त वरी तव्हां रिपीट कयो इहो साॻी शइ ॿिए दफ़े वरी रिपीट कयो ऐं मार्केट में तव्हांखे तमामु ज़रूरी शयूं मिलनि थियूं ऐं उन खां वरी हीउ जेको नुक़सानकार आहे हीउ अमल तव्हां कंदव हिन में ख़र्चु तव्हांजो थोरो आहे बहितरु आहे। अलाह साईं तौफ़ीक़ ॾींदो वधीक के सुवाल हुजनि त असां हाज़िर आहियूं। वॾी महिरबानी सर। आवाज़गार भाइरो अवां समाप्त कयो त साईं जन जूं गुज़ारिशूं अवां समाप्त कयूं। उमेद आहे त इन्हनि ते अमल करे अवां बहितर खां बहितर पैदावार आणींदा ऐं जेके मसइला वग़ैरह अवांखे दरपेश आहिनि फुटी जे हवाले सां ते इन्हनि में उन्हनि जो हल हूंदो। वधीक अवांखे जेके बि सुवाल हुजनि ॿी असांजी हर अरबा ॾींहुं निशिस्त थींदी आहे उहा निशिस्त ताईं तव्हां हुनखे जेको आहे सो असांजे ICT सेंटर खे हवाले करे सघो था। इनशाला लाइव इन ई प्रोग्राम जे ज़रिए उन्हनि जा जवाब ॾिना वेंदा। हींअर असांजा सर लाइव क्वेश्चन्स हूंदा आहिनि जंहिंखे असां प्रोग्राम में लाइव जवाब ॾींदा आहियूं थोरी देरि में स्क्रीन ते अची वेंदा। सर ही पहिरियों सवाल आहे इस्माइल चांडे साहब जो त सारनि लाइ कहिड़ो स्प्रे सुठो आहे बनी वारो गॾड़ लाइ। महिरबानी साईं सुठी ॻाल्हि आहे जो दोस्त सुवाल पुछनि था। हाणे असुलु आहे गर्मीअ जो गॾड़ माना असां चवंदा आहियूं उनखे स्टेम बोरर पोइ उनजे लाइ इहो आहे त फेप्रोनिल नाले मार्केट में दवाऊं अचनि थियूं ऐं ॿियो कार्टेप जे नाले सां उहे अदा इस्तेमालु कंदा त बहितर नतीजा ईंदा। जेको कंपनी सुठी हुजे एतमाद वारी हुजे। ॿियो सर नेक्स्ट क्वेश्चन सर स्क्रीन ते अची वेंदो। सर नियाज़ अहमद खोरी साहब जो सवाल आहे त इस बीमारी का क्या इलाज है। साईं इहो आहे ख़ासि करे रोलर ऐं उन खां ॿियो चवंदा आहियूं कस पर घणो अफेक्टेड आहे जेको रीफ न ही आहे साईं आहे स्टेम बोरर जो साॻी हा हीअ आहे स्टेम बोरर आहे इन जे लाइ तव्हां साॻी दवा जेको फिप्रोनिल 0.3 जेको आहे ग्राम हणो इस्तेमालु कयो या कार्टेप जेको आहे हाइड्रोक्लोराइड 4 ग्राम वारी जेको आहे सो इहे इस्तेमालु कयो।
next question. The next question screen te अची वेंदो. सर नेक्स्ट क्वेश्चन है अजीम अक्सी साहब जो तो गुजारिश है कि मेरी ये प्याज की फसल है, इसका ऊपर वाला हिस्सा सूख रहा है, क्या हाल है, मेहरबानी करके इसमें खाद मैंने दी है डीएपी वगैरह पूरी पोटाश। साईं महिरबानी दोस्त महिनत कई आहे, तहक़ीक़ कई आहे त मां फसल मां सुठी पैदावार खणा, पर जेको मां अर्ज़ु कयो त सिहतमंद फसल पोखणो आहे, उन में आई ॻाल्हि त मौसम, वक़्तु, एरिया, हाणे भाऊ एरिया ॿुधाई कान्हे का कहिड़ी एरिया, पर लॻे थो त उत्तर सिंध आहे, छो जो ख़ासि करे हैदराबाद जा जेको आहे सो दरिया जे जेको आहे सो नज़दीक आहे, उते घिम जे वधीक जे करे उते एतिरी तपश कान्हे का, सो उन जे लाइ मां अॼु खे अर्ज़ु कंदुमि त जेकॾहिं तव्हां बसर पोखियो था हिन वक़्त जो, त छो जो ही आहे सियारे जो फ़सुलु, हिन में तव्हां जेको आहे सो माना ॿीं फसल आहे तव्हां पोखियो आहे ख़रीफ़ में, त माना सुठी पैदावार असां आगाटी या पाछाटी खणी सघूं, त उनखे वरी थोरो माहौल ओहिड़ो ॾिबो सर्वाइव करण जे लाइ, ओतिरी पैदावार कोन ॾींदो, पर सर्वाइव करण जे लाइ तव्हांखे ईअं खपंदो त जेका झंझण आहे, एकड़, उनखे जेको आहे सो तमामु छिटो छिटो जेको आहे सो पोखे वञो, जे तमामु घणी वाध थी करे, छो जो तव्हांजो टारगेट आहे जेको आहे ओनियन बसर आहे, जेकॾहिं घणी घटाइप थी थी वञे त तव्हां उनखे कटींदा रहंदव, वरी जीअं तव्हांजी गर्मी शदीद रही वञे पोइ ते थी वञे त तव्हां वरी जेको आहे एकड़ कटी वञे, वरी तव्हां पंहिंजे हुनखे फसल खे वधाईंदा रहो। माशाल्लाह सफ़ाई बि सुठी थियल आहे, पर हिनखे जेका तेज़ उस लॻे थी सा हू बर्दाश्त नथो करे सघे, उन जो प्रोटेक्शन इहो ई आहे, बचाव इहो आहे त तव्हांखे इहा सवली शइ थी पवंदी, तव्हांखे गाहु बि निकिरी वेंदो ऐं तव्हांजो जेको आहे फसल खे थोरो जेको आहे छांव अची वेंदी, माहौल मिली वेंदो, गर्मी जी शिदत घटिजी वेंदी। नेक्स्ट क्वेश्चन। जी साईं। त नेक्स्ट क्वेश्चन स्क्रीन ते अची वियो आहे, मंसूर खोसे साहब जो सवाल आहे, सारनि जी फसल में हिन मौसम में पन वेड़े जो शदीद हमलो आहे, अर्ज़ु आहे त पंहिंजी फसल जी चकास कनि। शदीद हमलो आहे सर। मंसूर साहब जी ॻाल्हि बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, दोस्तनि खे सुझाव कयो अथई, उन लाइ अर्ज़ु आहे त इमामेक्टिन बेंज़ोइड जे नाले सां मुख़्तलिफ़ कंपनियुनि में अचे थी, उहा जेका सुठी कंपनीअ जी तव्हां उहा जेका स्प्रे कयो, अलाह कंदो त जेको आहे सुठा रिज़ल्ट अची वेंदा। बाक़ी त ॿियूं केतिरियूं आहिनि वधीक जे लाइ वेझो दोस्त आहिनि, एग्रीकल्चर डिपार्टमेंट तव्हांजे जेकॾहिं कमी कोताही आहे, किथे शदीद हमलो आहे, किथे घटि आहे, त उन नोए त असां जेका आहे सा इहे शयूं ज़रात उन हिसाब सां इस्तेमालु कयूं, पर जॾहिं हुन लाइ गॾु हिन जे लाइ उन लाइ अर्ज़ु इहो आहे त साईअ खे त उअं ई पाणी घणो हूंदो आहे, पर जेकॾहिं खुश्की ॾिनो ऐं इहे ज़रात ॾिनो त हुनखे रहंदो इहो फसल खे मायूसी थी पवंदी, तंहिंजे करे कोशिशि करे थोरी फसल जी जांच पड़ताल कंदा रहो, पोइ उन मुनासिबत जेका तव्हांखे बहितर लॻे त उन ते जेका फ़ैसिलो करे वठो त हाणे हिन शइ ते अमल करणु घुरिजे। महिरबानी। तमामु बहितरीनु सर। आबादगार ॿार, उमेद आहे तव्हां साईं जन जूं गुज़ारिशूं पंहिंजे सवालनि जे हवाले सां समाप्त कयूं हूंदियूं। इंशाअल्लाह
प्रोग्राम खे रुख़सत कंदासीं इंशाल्लाह नए महिमान नए मौज़ूअ सां गॾु पंहिंजे मेज़बान सईद अब्दुल मजीद मुस्तफ़ी खे इजाज़त ॾींदा प्रोग्राम साई सदाबी सिंध सखर